केतिरनि ई सालनि खां वठी ॿुधंदा था अचूं त रेलवे खसारे में आहे, पर तव्हां रेलवे जो सफ़रु कंदो त सवलाई सां तव्हांखे बर्थ या सीट न मिलंदी। तव्हां स्टेशन ते वञो या ऑनलाइन चेक करियो, पर रेल तव्हांखे हमेशह फुल ई मिलंदी। इन करे तव्हांखे रेल में सफ़रु करण लाइ हिकु हफ़्तो या 15 ॾींहं पहिरियों स्टेशन ते वञी या ऑनलाइन बुकिंग कराइणी पवंदी। मतिलबु त सीट या बर्थ मिलणु एतिरो ॾुखियो आहे जो अक्सर मुसाफ़िर वापसी वारी बुकिंग बि वञण जे वक़्तु कराए छॾींदा आहिनि त जीअं परेशानी खां बची सघिजे। इन खां पोइ जॾहिं रेल में चढ़ंदो त तव्हांखे उन में पेर रखण जी जाइ न मिलंदी, एतिरे क़दुरु जो तव्हांखे वॉशरूमनि वटि बि माण्हू वेठल ऐं सुतल मिलंदा। जेकॾहिं पोइ बि रेलवे खसारे में आहे त हिन मुल्क जो छा थींदो? इन करे हिसाब सां आवाम खे बि ॿुधायो वञे त एतिरी कमाई बावजूदु रेलवे कीअं खसारे में वञी रही आहे ऐं इहो खसारो आख़िर कीअं पूरो थींदो। इन ॻाल्हि खां बिल्कुलु बि इनकार न आहे त मौजूदा वफ़ाक़ी रेलवे जे वज़ीर साद रफ़ीक़ बहितरीनु कमु करे पियो, जंहिंजे करे रेलवे जी टाइमिंग काफ़ी बहितर थी आहे। असांजो वफ़ाक़ी वज़ीर रेलवे खां मुतालबो आहे त जेकॾहिं रेलवे फ़ाइदे में आहे त रेलवे खे जदीद तर्ज़ ते बणायो वञे। इन में जदीद सहूलियतुनि सां गॾोगॾु सफ़ाई सुथराई ते पिणु ख़ासि ध्यानु ॾिनो वञे। रेलवे खे ॿाहिरें मुल्कनि जीअं जदीद बणायो वञे, जीअं शहरी पंहिंजे पसंदि जो सफ़रु करण सां गॾोगॾु प्राइवेट ट्रांसपोर्ट जी भेट में पैसनि जी बि कुझु बचति करे सघनि। ऐं हिन वक़्त ताईं जेकॾहिं रेलवे खसारे में आहे त इहो बि ॿुधायो वञे त इहो खसारो कीअं ऐं कॾहिं पूरो थींदो ऐं इन खसारे जो ज़िम्मेवारु केरु आहे। उमर कोराई, मीरपुर, माथेलो।